अस्सलाम वालेकुम अमर सोपिया फास्ट न्यूज़ मां हाँ साजिद कोराई खबर शामिल कनासी मटियारी मत मटियारी लगोट संघार सुमरो में पीपल्स पार्टी अगवान नबील गबोल मटियारी जिले के मोअज़्ज़िज़ शख्सियत सावन गबोल की दावत ते पहुंची पाकिस्तान गबोल वेलफेयर एसोसिएशन के ऑफिस जो इफ्तिताह किया। उन मौके ते मीडिया से ॻाल्हाईंदे पीपी अगवान सरदार नबील गबोल चो त सिंध जा कुछ नाकाम कौम परस्त बानी MQM सां गॾिजी मुल्क खिलाफ साज़िशूं करे रहिया आहिनि जेके नाकाम थी वेंदा। एक सवाल के जवाब में चो त इमरान खान की तब्दीली हुकूमत न पर बर्बादी हुकूमत है जेका जल्द फना थियणी आहे। इन चयो त मेहराबपुर के सहाफ़ी के बेगुनाह कत्ल ते इंतहाई अफ़सोस थियो आहे। असीं सहाफ़ी के वारसनि सां हिन दुख में बराबर जा शरीक आहियूं ऐं पुलिस के आज़ादाना जांच करे जवाबदारन के केफरे किरदार ताईं पहुंचायो वञे। पीपी अगवान चयो त ईंदड़ बल्दियाती इलेक्शन में सिंध अंदर पीपल्स पार्टी ही आखिरी ऑप्शन मौजूद है। इंशाअल्लाह पूरी सिंध अंदर पीपी क्लीन स्वीप कंदी। उन मौके ते साणस गॾु गबोल बिरादरी जो चङो मुड़स सावण गबोल ऐं ॿिया केतिरा ई गबोल बिरादरी जा माण्हू गॾु हुआ। शामिल कंदासीं सखर मत खोराक काते सखर अंदर शनारती लिस्ट के नज़रअंदाज करे रिश्वत एवज़ करप्ट अमलदारन के गैर कानूनी AFCs के मुख्तलिफ ज़िले अंदर विशनदास तलरेजा समेत केतरनि के DFCOPS ते मुक़रर करे कणक बेकरो करे छड़ी है। खुराक खाते अंदर 1992 में भर्ती थियल फूड इंस्पेक्टरन के शोल्डर प्रमोशन दई मनपसंद करप्ट अमलदारन के शनारती लिस्ट बदरां रिश्वत एवज़ AFC करे OPS ते DFC मुक़रर करे कणक जी भींग कराए छड़ी है। गैर कानूनी प्रमोशन मानींदड़ विशनदास तलरेजा निसार अहमद मेमून महमूद शाह मसरूर अहमद सुमरो गुलाम फारूक कलेरी इम्तियाज अहमद शेख मुश्ताक अहमद शेख नियाज अहमद आरेजो अख्तर अली बोजदार इम्तियाज अहमद महर इस्लामुद्दीन शेख मुनव्वर अली मिरानी कंबर अली शाह समेत केतराई गैर कानूनी प्रमोशन मैनेजरन में शामिल आहिनि जिन के सुप्रीम कोर्ट के हुक्म बावजूद OPS ते विशनदास तलरेजा सखर AFC समेत केतरनि ज़िलन में खुराक खाते पारा मुक़रर कयो वियो आहे जिन खिलाफ नेब OPS ते वेठल ऐं गैर कानूनी प्रमोशन मैनेजरन खिलाफ कार्रवाई करे फौरी तौर हटाए शार्टेज थियल कणक में मुलविस माण्हुनि खिलाफ कार्रवाई कई वञे। खबर शामिल कंदासीं चोर जमाली मत SSP सजावल मैडम सुहाई अजीज टालपुर जी मनशियात फिरोशन खिलाफ कार्रवाई मनशियात फिरोश गिरफ्तार। CI इंचार्ज मुश्ताक बरमानी जी चोर जमाली में चेकिंग दौरान कार्रवाई मनशियात फिरोश अली अकबर माछी के 1 किलो 100 ग्राम चर्स समेत गिरफ्तार कयो वियो आहे। गिरफ्तार जवाबदार अब्दुल रज़ाक मेमुन वल्द मोहम्मद उमर मेमुन मथा मनशियात एक तहत चूहड़ जमाली थाने ते केस पिण दाखिल कयो वियो आहे। खबर शामिल कंदासीं जरवार मां त जरवार वेचो आलमानी गोठ वट कार ऐं मोटरसाइकिल विच में टक्कर मासूम ॿार समेत 4 ॼणा सख्त ज़ख्मी अस्पताल मुंतकिल। ज़ख्मी थियलन के इलाके वासिन खणाए वेझे अस्पताल पहुंचायो। होॾां ज़ख्मी थियलन में औरतूं ऐं ॿारड़ा माई रशीदा माई बेगम फरजंद अली शामिल आहिनि। ज़ख्मी मोहरम अली मलिक मीडिया के ॿुधायो त असीं मोटरसाइकिल ते जरवार अची रहिया हुआसीं त अचानक कार जी टक्कर लॻी जॾहिं त मासूम ॿार फरजंद अली मलिक जी हालत ॻणती जोगी ॿुधाई वई वञे। शामिल कंदासीं आदिलपुर मां त आदिलपुर लागोट सचे ॾिनो कलवट जे रवासी जो आदिलपुर पुलिस ऐं आंकड़ा पर्ची डीलर जे नाजायज़नि खिलाफ सचल प्रेस क्लब आदिलपुर आडो एहतजाज। ॻोठ सचे ॾिनो कलवट जो रवासी यासीन कलवट सचल प्रेस क्लब आदिलपुर अची मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो मां हिकु ग़रीब मिसकीन आहियां मुंहिंजे नाले मैड यासीन कलवट जेको ॻोठ चंगलाणीअ जो रवासी आहे उहो आंकड़ा पर्चीअ जो डीलर आहे ऐं हुनजो सौट पुलिस एहलकार फरमान कलवण ऐं नज़ीर खोसो जेको आदिलपुर में केतिरनि आंकड़ा जे डीलरन सां उन्हनि जी मंथली मुक़रर थियल आहे। मुतासिर शख्स यासीन कलवट आला अख्तियारन DIG सखर SSP घोटकी ऐं वस वारनि खे अपील कंदे चयो त मूंखे करप्ट SHO ऐं करप्ट सिपाही नज़ीर खोसो ऐं सिपाही फरमान कलवट जे कूड़नि केसनि जी धमकियुनि खां बचायो वञे ऐं तहफ़ुज़ फराहम कयो वञे। खबर शामिल कंदासीं सखर मां त PP जे जियालन जो मेयर सखर खिलाफ एहतजाज दौरान जियाला पाण में हाड़ो बिट।
सखर प्रेस क्लब ते पीपी जे जेलनि जो मेयर अरसलान शेख ख़िलाफ़ एहतजाज कयो। मेयर हटायो सखर बचाओ जा नारा हया। एहतजाज जी अॻवानी नवीद चांडियो गौस बख्श मिरानी करे रहिया हुआ। मुज़ाहरे दौरान उन्हनि जो चवणो त बल्दियाती सिस्टम जो मुदो पूरो थी वियो आहे, पर मेयर सखर अरसलान शेख सखर सिटीअ खे हिकु खंडर बणाए छॾियो आहे। वधीक मुज़ाहिरनि चयो त हाणे सखर हाउस खां मेयर जा पालियल गुंडा प्रेस क्लब ते अची असां ते हमलो करे विड़िया आहिनि। मेयर जा पालियल माण्हू एहतजाज कंदड़नि खे प्रेस क्लब जे साम्हूं अची मौत मार धमकियूं ॾियनि था। एहतजाज कंदड़नि चयो त पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ऐं सखर सिटी सदर पीपी खे घुर्जे त अहिड़नि शिरपसंदनि खे पार्टीअ मां निकाले ॾिनी वञे ऐं मेयर सखर अरसलान शेख खां फौरी इस्तीफ़ा वरिती वञे। ॿी सूरत में एहतजाजी तहरीक हलाई वेंदी। वधीक ख़बरुनि ऐं न्यूज़ अपडेट्स लाइ ॾिसंदा रहो फास्ट